नाज़िन ठारूशाह जे हाई स्कूल में ओल्ड स्टूडेंट वेलफेयर एसोसिएशन पारां फर्नीचर ॾियण वारी तकरीब कोठाई वई, जंहिंमें डीसी समेत सियासी समाजी अॻवाननि तोड़े शहरनि वॾियंग में शिरकत कई। उन हवाले से रिपोर्ट कर रहे हैं फराज मलूक मस्तोई। गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल ठारूशाह में कैंपस हाई स्कूल के ओल्ड स्टूडेंट्स पारां स्कूल में एक पुरवकार तकरीब कोठाई वई, जिते ओल्ड स्टूडेंट्स वेलफेयर एसोसिएशन के अगवानन इंजीनियर मुमताज़ अली चांडियो, रईस शर्जील भुट्ट, हाजी इमाम अली भान, इंजीनियर हाजी खालिद मसूद चन्ना, सैयद इम्तियाज़ हुसैन शाह बुखारी, अली शेर कीरियो ऐं ॿियनि अगवाननि तरफ़ां स्कूल में फर्नीचर डोनेट कयो वियो। तकरीब में डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज, कैप्टन रिटायर्ड राउ शाहिद बिलाल, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्रोफेसर नूर अहमद सोलंगी समेत इलाइक़े के सियासी समाजी अगवाननि वॾे अंग में शिरकत कई। ओल्ड स्टूडेंट वेलफेयर एसोसिएशन पारां कैंपस हाई स्कूल ठारूशाह लाइ डोनेट कयल फर्नीचर सिंध हुकूमत ऐं तालीम खाते लाइ सवालिया निशान बणिजी वियो, जंहिं डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज ऐं ॿियनि अगवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त ज़िले इंतज़ामिया जो चीज़ें करनी होती हैं वो उसको एक प्रोसेस होता है, उसमें टाइम भी लगता है और उसमें काम करने में सरकारी तौर पे कुछ हर्डल्स भी होती हैं। वो चीज़ें ज़रूर ये नहीं है कि नज़र में नहीं है। ये ओल्ड बॉयज़ एसोसिएशन के रिफ्लेक्शन है कि उन्होंने इधर इनवाइट किया और उन्होंने इतना अच्छा काम किया है। असां अॼु हिते पंहिंजे तहत पाण जेके असांजा मेंबर साहिबान आहिनि गॾिजी करे असां पाण में कलेक्शन करे ऐं हिते कुझु स्कूल जा मसला हुया, जंहिंमें मेन मसलो हुयो स्कूल फर्नीचर जो। उन जे हिसाब सां असां 100 डेस्कूं जेके आहिनि सो तैयार कराए ऐं अॼु उन मां 32 डेस्कूं प्राइमरी सेक्शन खे ऐं 68 डेस्कूं जेके आहिनि सो असां कैंपस हाई स्कूल जो जेको हेडमास्टर साहब जे हवाले कयूं आहिनि। तमामु सुठी तक़रीब आहे। सभिनी दोस्तनि खे, इतारे शहरनि खे, उस्तादनि खे, पुराणनि शागिर्दनि खे इन में हथु वंडाइणु घुरिजे। हिकिड़ी शुरूआत आहे टुटल फुटल शयुनि खे मेड़े जोड़े ऐं काराइतो बनाइण जी ऐं विखिरियल ताक़त खे गॾु करे ऐं उन मां लाभायता नतीजा कढण जी। ओल्ड स्टूडेंट्स वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां हिते बाक़ाइदे रोज़ाना जे बुनियाद ते माली मुक़ररु थियल आहे, जेको तव्हां इहे ग्रीनरी ॾिसो पिया था, उहा उनजे तुफ़े लाइ असां उनखे 10,000 रुपया महीने में ॾींदा आहियूं ऐं हीअ उनजे मथां इहा ज़िम्मेवारी आहे त हीअ इनखे साफ़ रखंदो, पार्क खे साफ़ रखंदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत स्कूल में बाक़ी रहियल ज़बून हाल इमारत खे जल्द तामीर कराए, जीअं मुस्तक़बिल जा मेमार बेखौफ़ थी तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन अरसलान अब्बासी सां गॾु फराज मस्तोई, आवाज़ टीवी ठारूशाह।